मातली शहर का लंघंदड़ टंडे गुलामली शहर समेत केतरनि सिंधे शहरन के ॻंढींदड़ टंडो गुलामली बाईपास बदीन वारी जेका पुल है उनके 1 साल 1 ॾींहुं थी वियो। मातली शहरी रोडन ते अची विया। ई पुल न ठही हफ़्ते में असां रोड रस्ता जेके बंद कंदासीं। तव्हांखे असांखे अरेस्ट करणो आहे भले असांखे कजो। असां ये जेल ये काल कोठरियूं असां ॾिठियूं आहिनि। अचो त साणनि ॻाल्हायूं। मातली जे हिते ओपन कचहरी थी हुई। डिस्ट्रिक्ट चेयरमैन MNA साहब ऐं 2 MPA साहब असांजा उते मौजूद हुआ। DC बदीन मौजूद हो। स्पेशली हिन पुल जो तमाम घणियूं शिकायतूं आयूं हुयूं ऐं शिकायतन जो सिलो असांखे इहो मिलियो आहे त असांखे हाणे हिन पुल ते अची केक कटणा पिया। पुल जो केस कोर्ट सगोरी में दाख़िल कयोसीं त असांखे उते टेंडर जी कापी भी मिली ऐं असांखे हुते जवाब मिलियो जेको इरिगेशन डिपार्टमेंट एक्शन साहब उते जेको लिखत में असां वटि जवाब दाख़िल करायो आहे कोर्ट में, उहो हुन इहो सबब ॼाणायो आहे त हिन पुल जो जेको टेंडर थी वियो आहे हाणे फाइनेंस डिपार्टमेंट जेको आहे पैसा इशू नथो करे। फाइनेंस डिपार्टमेंट पंजाब हुकूमत में जो कम करे, जेकॾहिं हिननि जे अख्तियार में नथो अचे त असां पंजाब हुकूमत के चऊं 3 ॾींहंनि जो टाइम ॾियूं था असां चूंडियल नुमाइंदनि खे। असांजी पुल आहे जल्दी कम करायो वञे, न त ॿी सूरत में असां मेन रोड बाईपास भी बंद कंदासीं, हड़ताल जो भी सॾु ॾींदासीं ऐं इन खां वधीक जेका असां हिकमत अमली जोड़े सघूं था जेकॾहिं पुल न ठराई वई। असां हसन पवार जा शुक्रगुज़ार आहियूं जे असांखे कल केक काटे असांखे यादगिरी ॾियाराई। असांजो MNA साहब जो भी इहो रस्तो आहे, असांजे MPA साहब जो भी इहो रस्तो आहे, असांजी MPA साहब तंजीला कमरानी जो भी इहो रस्तो आहे, असांजो ज़िले जो सदर उन जो भी इहो रस्तो आहे, असांजो ज़िले जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन उन जो भी इहो रस्तो आहे, असांजो एडवाइजर चीफ मिनिस्टर अब्दुल वाहिद हालीपुर उन जो भी इहो रस्तो आहे ऐं असांजे चेयरमैन मातली जो उन जो भी इहो रस्तो आहे। 47 फार्म आहे। असांखे वोट जी परवाह कोन्हे। इहे ई माण्हू आहिनि, इहे ई आवाम आहे, इन्हनि वटि असांखे वरी वञिणो आहे। महिरबानी करे ही पुल ठाही ॾिनी वञे। असां हफ़्ते जो अल्टीमेटम ॾिनो आहे। ही पुल न ठही हफ़्ते में शहर असां 3 ॾींहंनि लाइ बंदि कंदासीं। असां रोड रस्ता जेके बंदि कंदासीं। तव्हांखे असांखे अरेस्ट करणो आहे भले असांखे कजो। असां ये जेल ये काल कोठरियूं असां ॾिठियूं आहिनि। असांजे टाइमनि में ही टुटल हुजे हा तव्हांखे 2 ॾींहंनि में तव्हांखे पुल ठाहे ॾियां। जैसी पुल कोन थी ठहे तैसी हैवी ट्रैफिक के गुज़र मातली में कोन करण ॾींदासीं। वञे एहतजाजी दायरा वसी कंदासीं। वकील जाहिद हुसैन चढ़र की अगवानी में जो एहतजाज रिकॉर्ड कराए पैगाम ॾिनो आहे त ही फौरी तौर पुल ठाराई न ॾिनी वई त 7 ॾींहं जे अंदर में हिते असां बाईपास बदीन जेको आहे उन जी बिल्कुलु रोड भी बंद करे छॾींदासीं ऐं इन खां जेके हैवी गाॾियूं आहिनि वज़नी गाॾियूं आहिनि हाणे असां शहर में कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। डिस्ट्रिक्ट बदीन जा जेके नुमाइंदा आहिनि तक जा जेके मातली जा नुमाइंदा आहिनि या डिप्टी कमिश्नर बदीन आहे उन्हनि खे घुर्जे त फौरी तौर ही जेका पुल आहे हिन जो जेको थियल टेंडर आहे उन ते फौरी तौर पैसा मंज़ूर कराए ही पुल ठाराए ॾिनी वञे जंहिंसां जेके हज़ारे माण्हू हींअर तकलीफ़ वारी धोबड़ में फाथल आहिनि उहे फौरी तौर इन धोबड़ मां निकिरी सुकून हासिल करे सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवार, मातली।